घर ऐं ॻोठ ते पुलिस वेंदी आहे उनजी इज्जत नीलाम समझ बराम खान खे पतो पइजी हूंदो शहबाज खान छा आहे गोर सरदार एडा अल्लू वल्लू ईसन जख्मी थिया ओए छुटा असी इने खुशी में तो होलीज़म थींदा सरदार तनी चवंदो आहियां चंगाई चइजे ई न अरे जे मार जी विया त ठयो जे आया त ॾिठो वेंदो पोइ अॻ में अहिड़ा फरियाद ई न कया विया हाणे याद आया अरे तुझो मकसद छा आहे तू बॉडीगार्ड मुंहिंजो आहीं या बहराम खान जो नेट सां अहिड़ो कुटींदो याद कंदे चांवरनि जी बोरी थी चाड़ू ॾे कयो बेइज्जती कॾहिं गोहर बि तव्हां सां गॾु हुजत कयो त पोइ दिलि में न कजो सरदार खे तूं चवीं न ज़माने जी ॻाल्हि थो कयां परहेज़ खान यार फोन करी है तूने गाड़ी मोकलिया फोन किथे आई अदा जो फोन कया बादल मिली वियो मोटरसाइकिल ते खणी आयो ऐं रस्ते में छॾे हलियो ठीक है तू घर हल फ्रेश थी कपड़ा मटाए सो त ठीक आ पर तव्हां कंप्रोमाइजिंग छो कई कंप्रोमाइज डॉक्टर जे एवज़ मूंखे छॾाइण पोइ सरदार हुजण ऐं सरदार छॾाइण मां छा फ़ाइदो कंप्रोमाइज ऐं शहबाज शतरंज जो खेडारी चाल खेॾंदो आहे चाल परवेज़ खान तू न समझंदे मूंखे तदन जी मुंडी खपे अदा न त मां पंहिंजी मर्ज़ी हलाईंदुसि हींअर ताईं लाकअप में हूंदो तू हल रेस्ट कर बाक़ी तू जीअं चवंदे तीअं थींदो मामला मां पाणे संभाले वठंदुसि ठीक आहे अदा मां ॾिसां थो त तूं छा थो करी परवेज़ खान तुझे अगवा जी बाह मुझे वजूद के अञा ताईं लॻल आहे तुझी हयाती जे ख़ातिर को बरो कदम न खयूं बाक़ी हाणे दादन ऐं बराम खे ख़बर पवंदी त शहबाज खान छा आहे मुझे चवण जे बावजूद ये कयो तवां ते अखी नथी बुॾे सरकार अख छा सरदार तो तुंहिंजे लेखे में नहीं यूंटन खां वठी केले वठी अचोन केर थींदा आहिनि मेरो लाइ रियाज़त ऐं मुनवर किबला उहे असां ॿिन्ही खां ज़ोर आहिनि ढकणी घुरायां ढकणी छा लाइ सरकार सरदार मूं सम्झो आहे चओ त खणी अचां पोइ त बखणिया बजण आयो न ॿिन्हिनि जो नक ढकणीअ में आलो जो करणो आहे तव्हां लाइ ढकणीअ में नक ॿोड़े उॾी मरण जो मुक़ाम आहे तव्हां ॿिन्ही खां मुनवर रियाज़त ऐं मेरो लाइ टई ज़ोर आहिनि तव्हांखे डोड़ाए था कढनि ऐं तव्हां ॿिन्हिनि खां ज़ोर आहिनि किबला ॻाल्हि चिटी चई हुन सां कंहिं ॿिए तरीक़े सां विड़ो ॿियो तरीक़ो तव्हांखे ॿुधाईंदुसि किबला मौला जी मेहर सां मूंखां चओ तो लिकाई मुंशी में यार मां को बहरला वारनि जो सॼण अचां तव्हां ॿई डरो मुंहिंजे नज़रुनि खां मां पाण ई उन्हनि खे टे पहरीअ जो टेड़ू ॾेखारींदुसि टेड़ू शुक्र थियो जो आफ़त टरी इन्हनि ॻाल्हियुनि लाइ त चयमि त अदे सां ॿई गॾिजी ॻाल्हायूं हर पल असांजो साह कुंडीअ में अटकियल आहे थी कमल तव्हीं केतिरो बि चओ पर जेको मूं ॾिठो आहे न त मसला अज़गेबी दादन खे विचड़ी था वञनि अज़गेबी न आहिनि मासी अॾाइप जे करे मज़हर न ॿुधायो त जहिड़ो शफ़न करे वियो ऐं पुलिस दादन जे पोयां ओॾां परवेज़ खान आजो वेचारो डॉक्टर सतार अञा काबू आहे ॿिन्ही खे गॾु छॾण जो चयो हो न पोइ डॉक्टर खे छो न छॾियऊं छा थियो कमल कुझु न
कुछ त थियो आ जो तू मायूस थी वई आ। नूरी असीं केतिरो बि लिछूं पर थियणो उहो आ जेको असांजा मर्द चाहींदा। दादा ने त खेस छॾाइण लाइ कोशिश कई पर शहबाज खान वारा बि वॾा शातिर आहिनि, पंहिंजी हलाए विया। इन में असांजे मर्दनि जो कहिड़ो कसूर? बराबर भेण, दादा ने जरगे जी भी गाल कई हुई। मुंहिंजे हाव में छेत चुभी पई आ। अलाए कहिड़ो फैसलो थींदो, अलाए कहिड़ो अचर थींदो असां सां। अम्मा सभु सुझे थो, क़यामत ई टुटंदी असां ते, ॿियो अखियुनि में विहारींदा। केर ता है मुंह लड़काए जी पुगो आही। बुरी त बाठा थी पर हण ते दिल न थी। बाठा थोणी धाणो खे अलाए कीअं थोणी धाणो धण किया नि धण की ना है। गलती में बाठा च आही त बंदूक हण जड़ी न हुजी। हा न ये पलटा बुधा। हां हां वरी बंदूक। घरा तत्तो मानू बाहर वने, बाहरा तत्तो मानू घर अचे। घर में तुझा चिपन वारा चिड़ाट पिया पवन। आखिर वञो त काॾे वञो? केहे तपाए मोकलियो थई जो मुंह ते रोब करण शुरू कयो थई। छेड़ो कयो आ शफन, पुलिस घेरे वई दादन खे। बदजी वियो न। शुक्र आ मौला तुंजो लख शुक्र आ। बपाटी वटे जो वेराइंदस मगर हुयस लथुस न। थाणो कुछ अकुल कर। मां हितां डोड़ंदो वियुसि ऐं वञी सरदार बाराम खान खे वठी आयुसि। शाबस थसू हलियो आयो ऐं इहा बि उनखे शाबस आ कि पुलिस तारी तो तेसन फर्ज टुटो ये न पहुंचंदे धाणो चवंदी आ। हाय ऐ का मता छिप चिकरी थव जा छो छा थव आऊं का नहीं आई है ना या मुंह में का बदबू पई अचे हा? या मुंह अचण शर्त ता के डंब ॾिना जो बूथ खणी फेरायो थव। भला बुध त छेड़े लाए संभरी आई आ छा? खुदा खुदा कर मां छो झेड़ो कंदस हा? ऐ कने झेड़ो कंदे मुके बुधो अथव। भले न हराम जैसी तई झेड़ो न करी तेसी तई मानी न हजम थई। चवी थी त झेड़ो न कंदी आया। अम्मा न चो पुफीअ खे असां में संधावत अथसि। ॿियो छा कयो आहे वेचारीअ? वाह 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 ई मुंह ते वेठी कूड़ ॻाल्हाई ई मुंह संधावे था ऐं आउं त पाण संधा मिसाइण आई आहियां। तंहिंजो मतलब थियो न त संधा विधा थी। संधा विझी हली आ मिसाइण वेचारी। ठायो हाणे यो बात न हाणे ऐं किन्ने पसर वांगुर थी बुणकी त ॿुधाय ई न सिधी आ। माई मुड़ी लंग वञी पंहिंजे घर मर। असीं वांदा न आहियूं त तोसां यखी हणूं। अम्मा तू भाणे छॾ खणी माठ कर। छोरी अञा मूते थी ॾोडी चवीस त वञे हितां। ठायो हाणे वञा थी वञा छा आई आहियां ॼण त छिपण जे मथां गिरी पई आहियां। ऐं आउं त आयुसि इन सुमल जो संग घुरण लाइ हा त मूंखे ॾियो त आउं सवण करे छॾियां पर न मूंखे हाणे इजाज़त जी ज़रूरत कान्हे। ऐं जेॾी महिल मुंहिंजो दिलि कंदो न सोडल में वठी ऐं ॾिस जो निकाह कीअं थी विझी ऐं वठी वञासि। पोइ वेठी तूं त ॾिसजांइ तयार थी छोरी तूं बि हाणे हुते अचण जे लाइ वेठी आहे। अड़ी करे छा थी ॻाल्हि ॿुधी छॾे सोडल खे गुलाब जो डंडो ॾेई मोकिलजांइ। सुमल सस्ती कान्हे त ईअं वठी वेंदी। सरदार मूं सबान खे पाणी ॾिनो आ उन्हनि धोखो कयो आ धोखो। सिर्फ तोसां मूंसां बि ठगी कई अथनि। हुकुम कयो सरकार बगन जी सट बघड़ जो झट। ॻाल्हायो शाहबाज़ खान टीएसपी ऐं एसएचओ सां। इहा वेसागाती छो थी आ जॾहिं त असां ॾिनल टाइम मुताबिक़ परवेज़ खान खे छॾियोसीं त हुननि हिन वक़्त ताईं डॉक्टर सतार खे छो न छॾियो आ? पता छॾियो हुजे ने। न बगन न जेकॾहिं छॾिना न
हू हींअर ताईं हिते पहुची वञे हा। कुझु वक़्तु ॾिसूं था त पोइ साणनि ॻाल्हायां थो। मूं तोते भरवसो कयो आहे, हाणे औरतूं इन्हनि धोखेबाज़नि खे वापसि कॾहिं बि न कंदुसि, ऐं तूं मुंहिंजे भरवसे खे फोर बोर करे छॾियो आहे। हाणे मां औरतूं इन्हनि धोखेबाज़नि खे कॾहिं बि वापसि न कंदुसि। जेकॾहिं डॉक्टर सतार खे कुझु बि थियो त शहबाज़ खान ऐं परवेज़ खान जा लाश कॾहिं बि न लभंदा। दातन मौत आहे, मौत डरणो नाहे, नाहे डरणो। छा थियो वरी कंवल? कुछ न अम्मा। का शइ त आहे? का भी शइ न आहे, बस अंदर जा ओबाक। ओबाक? जी अम्मा। कंहिंजा? कंहिंजे लाइ? अम्मा चओ जी। कोन छॾियो सतार खे, ज़ालिम मारे छॾींदस, कोन बचंदो। ख़ैर गुर, दादा ने दिलासो ॾिनो आहे धीअ त बहराम खान जो ज़ोर आहे शहबाज खान ते वाइदे खे पाणी ॾींदो। ये सखणा दिलासा आहिनि अम्मा। सरदारनि जा न वाइदा, न उन्हनि खे पाणी, इहो सभु ढोंग आहे। मुंहिंजो बि त कुझु लॻे सतार, या न दादन जो बि रिश्तेदार हॾ ॾोखी आहे। अलाह वॾो आहे, आसरो न लाइ। अम्मा अधे जे करे त भोॻे थो, हाणे नूरी वारनि खे छॾण खां सवाइ तू ज़ालिम खेसि कान छॾींदा। कंवल, जे डॉक्टर जी मुसीबत असांजे करे सम्झी थी त मूं दादन खे बार बार चयो आहे त असांखे ओॾां वापसि कर, बाक़ी खटनि असांजा नसीब। तूं कंवल जी ॻाल्हि न सम्झी नूरी धीअ, सिधी ॻाल्हि आहे। सबबु तव्हां आहियो, पर कंवल जो मतिलबु इहो नाहे त को अव्हां जो ॾोहो आहे। ॾोहो ऐं मयार मूं बि न चयो मासी। जॾहिं असांजे करे डॉक्टर खे नुक़सानु पहुचे, इन खां बहितर नाहे त दादन असांखे होॾां वापसि करे हुन वीचारे जी हयाती बचाए। अक जी माखी लाइण सवली आहे, पर बब्बर ऐं ॿेर जी माखी लाइण लाइ कंटा सणा पवंदा, रहड़ूं ईंदियूं आहिनि, ऐं उन्हनि रहड़ुनि में मां रोई ॾियां ऐं तव्हांजी माखी जहिड़ी हयाती हारे छॾियां? न, असुल बि न। तव्हां इत्मीनान कयो, धोखे जो जवाब धोखो थींदो आहे। धोखो? इहो पोइ ॿुधाईंदुसि मां, पर मज़हर काॾे वियो आहे? सवेरे घर खां निकिरंदे चई त दादन ॾे थो वञा, पोइ जी ख़बर ई न आहे। ठीकु आहे, ॾिसां सो त किथे आहे। अरे कहिड़ो आहीं? लॻे त ॿाहिरियों थो, पर आहे केरु? मां सम्झां थो त इहो पक दादन वारनि जे पासे जो। सुमल जी। नाराज़ आहीं छा? नाराज़? सोब तोखां सो डल? मूंखे त ईअं थो लॻे। फिलहाल न ई थो कर। छो? पुफी सारा जेके पेर खया आहिनि न, से विथी विझी छॾींदा। सुमल, मुंहिंजी माउ जे लाइ ईअं न चओ। ग़लति नथी चवां, बेइज्जती करे थी वञे। सुमल, अम्मा जी दिलि में न कर। अम्मा तबियत जी थोड़ी तेज आहे। ॾिस, तूं मूंखे ॾिस न। केतिरो ॾिसंदसि ऐं सहंदसि, अधे ज़फ़र सां बि चिड़ी वई आहे। ज़फ़र ग़लति थो चए तॾहिं। छा में ग़लति थो चवां थो ढल? ज़फ़र, तुंहिंजो कहिड़ो हक़ आहे ज़मीन में? तो ढल, कागज़ ॾेखारियां, रिकॉर्ड आहे मूं वटि। भाई पी क़ाइमु रखंदे त वाह, न त कोर्ट बि वेंदुसि।
ॾिसंदुसि कीअं थो वञे कोर्ट। सुमल अम्मा काथे आ? अदा चयां ई त कासिम खां पुछण थी वञा। सुमल जी अदा। आइंदा ईअं सोढल सां न ॻाल्हाईंदी करे। धारियो त नाहे अदा। धारियाए पॾे धिके पियो। हू ईअं करे त तूं त सोच न अदा। ज़मीन वकालत न कर। जेको चयम उहो ज़हन में रख। तव्हां मुझे इतला का सवा छो छॾियो परवेज़ खान के? वक्त मुकर्रर पाण की दादा न। कोई भी इतला जो इंतजार त करी आ न। इहा गलती थी आ दादा न। गलतान चो गलती न काबिल ॿुधल खीर थाणे न पवंदो आहे। हाणे डॉक्टर ई कर दादा न। मां सरदार बहराम खान सां मिली आयो आहियां। छा लाइ? त अॻ में डॉक्टर सतार सलामतीअ सां पहुचे उन खां पोइ औरतुनि जो जिरगो थींदो। बहराम खान इगड़िन जो ठहियल आहे। हू कुछ भी न कंदो। न जानू बहराम खान सरदार आहे सरदार पर उथब में दाबो न थस। नाहे त खैर आ। पाण पंहिंजे बाहें तरंदासीं। जबल लेटी पए त तरियूं ॾींदासीं। बाक़ी डॉक्टर जे एवज़ औरतूं वापसि न कंदुसि। छा बि थी पवे डॉक्टर के नुकसान ॾेई सघनि था। ॾींदा त बख़्श मां बि न कंदोसांसि। सिर्फ़ हुबदार ठीक थी अचे त पोइ हली थाक ताणियूंसि। हुबदार ठीक थी वियो आहे। तोखे कीअं ख़बर पई? हा मां वियो हुयो मांसि। चयाई त अॼु अची वेंदुसि। अचे त डीएसपी ऐं एसएचओ ॾांहुं मोकिलियांसि। ओॾां छो? खेनि मुतमिन करे त असां पंहिंजे वाइदे ते पूरा लथा हूं। बाक़ी इहो शहबाज खान रेबी ऐं मकार निकितो। सही आहे। इहो पासो पलियल हूंदो त असांखे कार्रवाई करण में आसानी थींदी। कार्रवाई कबी पासा थोड़ी ॾिसबा। पोइ ठीकु आहे। वञो वञी थाक ॻोल्हियो। जिते बि मिलनि उन्हनि खे उते दफ़न करे डॉक्टर सतार खे आजो करायो। हाय हाय वॾो सेक अथई कासिम जो। हर हर तबियत पुछण जे लाइ भॻी बीठी आई। न ईंदी कर हिते त इहो अखियूं खोटे कावण खे न ॾेई छॾी। सारा सारा सफ़ा परे वञी पई आई। अहिड़ो ॻाल्हाइण मूंखे बि ईंदो आहे। अड़ी है भले भले हाणे मां ॻाल्हाइण बची वियो अथई। तूं मूंखे ॻाल्हाईंदी हा सभु सारा खे ऐसा ढल कोन थो सुझई छा? सुझे तो घोड़े कन बराबर आ। तू बेइज्जती कंदी त मां माफ़ कंदी माए छा? मुंहिंजो ज़फर कान्हे छा? मासी बसरा मूंखे ट्रीको कोन वणंदो आहे। ॿई वॾियूं थी पयूं आहियो न त कासिम करनि था। अबा मां तुंहिंजी तबियत पुछण आयमि। को कसो कम कयमि? कान थी वणी असांखे कान थी वणी। न ईंदी कर हिते। जे ईंदी न पोइ समझी थी अड़ी कन खोले ॿुधी छॾ। सोढल रोकींदो त पोइ कोन ईंदसि। भले बाक़ी तो मोहांडी जे चवण ते अचण वञण कोन बंदि कंदसि। छा छा तू मूंखे मुंहिंजे साम्हूं मोहांडी थी चई? तरस 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 त तुंहिंजे बुत जो सूर तां लाया। रोकीस कासिम सफ़ा हदूं टपी वई आहे। चाची सारा ए मां हथ तो ॿधाई। का पई चङी न आहे। आओ चवई थी तू बि माठ करे वे ॾेखारिया सॼी ॾींहं जा तारा। मां मां तुंहिंजो आवाज़ ॿार घिटीअ में थो अचे। छाते घर मथे ते खयो अथई? ॻाल्हि छा आहे? सठल ॻाल्हि ॿुध। आउं चवई थी हिनखे चओ हिनखे अॼु मूं चयो अॻियां त हितां हली वञे न ईंदी करे हिते असांजे घर आ। मामी तू मुंहिंजो चवण कर पंहिंजे घर वञ। ठीकु आहे बा वञा थी। बाक़ी हीअ मोहांडी मूंखे घर खां कढण आई आहे मोहांडी मूंखे सम्झाइण वारी। अरे हाय ता मोहांडी मोहांडी जॾहिं कल मन ॾिस भगी बीठी आहे वांदी के चाहे थी। ओ मां छा माण्हू हराम वञे भलो न वञे जीवन हराम करे छॾियो अथव। अंधो थी वियो अंधो अखियुनि ते पटी ॿधिजी वई।
ये वो मुसा पे विड़े त ये न कर हथ पे वते तू भी सब समझा दे तावीजन जा असर त मुआ पुछड़ा ते आयो मां ये ना है ये तू थी समझे जॾहिं ॾिस ग़लति समझे थी जॾहिं ॾिस हर माण्हू तोखे ग़लति नज़र थो अचे आहे ये नाही आहे चाची हुन त वीचारे कुछ चयो ई कोन अचण सां अची तो उखियुनि ते खयुसि तू त माठ करे बीमार छो पियो वई हां सनी खबर आ मुके भाई पाण में ही आयो सलाह मुझे त केर बुधे को तो भी मुझे तो जवाब दे जाए मुझे नसीब पिता कासिम अम्मा खे अलाए छा थी वियो आहे मूंखे त जन्नत ई दोज़ख जे विच ते बीहारे छॾियो अथई कयां त छा कयां थधो थी सोट थधो थी बढ़िया मां थधो थिया हाँ तू अरे मां त थधो आं ओ ॾिठी कोन्हे घिटीअ में आवाज़ तो वञे माण्हू छा चवंदा सही आहे थधो थी इन जे हेठों पेरनि जी त जन्नत आहे भाॼई धाणो हाणे तबियत कीअं अथई अधे सोराब ॿुधायो त तूं ॾाढी चाक न आहे इन करे तोखां पुछण आयसि हा साईं हिया तो असल फाटे अड़ी एॾे ॿुध त सही पुछण आई या ॾिसण आई ॾिसण ऐं पक करण हा मुई या बची धाणो मूंखे छा थींदो जो मां ईअं सोचींदसि इहो त मां ई ॼाणा थी न त धाणो तव्हांजे हां ते दिगा तोरा एड़े पिते में पथरिया तहां लाए ॾाढी कांदर जी पलीत आई मां सभु कुझु विसारे आयसि तुंहिंजी तबियत पुछण तूं छा मां छा भकण शुरू करे छॾियो आहे पिते खां बि वाक़ुफ़ आहे बस ग़लती थी जो पुछण आई मैं जो तिखी मिठी सां आया ये चप न सुबी छॾे आया है चप थी सिबी छॾे जो धाणो निधण किया ऐं धाणो धण किया निधण की ना है हल हल ते दाबड़े जो मोह न कुटे दोहल के धाणो की धमकियूं दे चप थी सिबी कैसा थी ॻाल्हाई धाणो पंहिंजे जिनन सां जिन सब तुंहिंजा हा मूंसां जिन ॿधल आहिनि छो तोखे ख़बर न आहे ज़ाहिर आहे अहिड़नि जिनायती शिकिलनि सां जिन ॿधल हूंदा आहिनि हाणे मठ कर मूंखे अॻे ई शबाना तो ॾेई वई आहे इहे बाहियूं तोखां न कढां शबाना त चयो पिए त मां तबियत पुछण वेंदीसांसि मूं चयोमांसि त धाणो ॾाढी बीमार आहे आई हूंदी पुछण या तो ॾियण हा साईं मूं लाइ असल हा लड़केस तो जो पुछण आई आहे हूं बीमार बाक़ी झेड़े लाइ चङी भली मकरे लॻे जाए जी न ॻाल्हाए सोराबे मता दुख करी तो जहिड़नि जो दुख थींदो दिल थी चवे त इहो सोटो खणी इन जिनल समेत कुटिया आहिनि बुखार ऐं बीमारी ख़तम अलाए कीअं थो कुटी धाणो धणकी आ न धणकी न है जो कुटी थो मूं दादन खे चयो हुयो तो शहबाज खान ते भरोसो न कर पहिरियां डॉक्टर पहुचे ओ परवेज खान खे छॾिजे तू त डॉक्टर जे खिलाफ है ठा जो थियो तू मयारू जो ॾे पो पाण फिरिया न त ही शफन छेर आहे छेर खतुरिया जज़्बाती न थी भोग कयम न कंदो करी ये भोग छॾ हाणे ॿुध ॿुधाए दादन सां सलाह करे संदस हमरान सां गॾिजी डॉक्टर जी जान बचाइजे सही तो चई खतुरिया इस्माइल मोटे यको इंतजार में आयूं इस्माइल अची वेंदो परे नाए सोडण वारन जो गोठ अस्सलाम वालेकुम संगत वालेकुम अस्सलाम तो सही चयो खतुरिया त सोडल जे मारोट जफर जो घर अलग आ ॾिसी आए हा चिट्टी तरह ॾिसी आयो आं सरे घट झेड़ो थियो कैसा जफर सां पर निकरी आयम छो त अहम कम घर ताड़ण हो सो ताड़े आयुस हा ॾिठई न उन घर में सोडल के विंदे ॾिठुम सोडल के ॾिसंदे खणी जानी पेर कई एतिरो भी कमजोर ना है इस्माइल खतुरिया हरू भरू चिथर न कर पयो करे चिथरू हिन जे चवण सां कुछ थी पियो छा
और वक्त मुकर्रर करे सफर जी घर तक कर कम थी सोठल खां दूसरा तू निकली वजन ओ तही शफन शेर है शेर। परवेज खान शहबाज खान के एतरो हीणो न समझ तो यो डीपीओ दोस्त अज आहे सुभाणे कोने को पर ही शहबाज खान हर डीपीओ सां ॻाल्हाए सघे थो। मूं कमज़ोर न चयो, मूं चयो त खेसि चवंदो वञा तव्हांजे लाइ ऐं संदसि शुक्रिया अदा कंदो वञा। ठीकु आहे तूं वञ पर मोटंदे कॾहिं? जल्दी ईंदुसि, दोस्तनि जो ज़िद न त न वञा आदा। हीअ अचण में कोई बि कोन्हे को, तूं भले वञ। गोर जी सरकार। परवेज खान सां ॿ टे बॉडीगार्ड मोकिल मता ॿीहर झड़प न थी पए। हाज़िर के भला बाक़ी झड़प केर ॾींदो? बहराम वारी बिरादरी के भला कमाल था कयो। बहराम जी बिरादरी हूं ॾे ॾींदी ज़ुकाम मौला जो शान आ। ड्राइवर काथे आ? ॿाहिरि गाॾी में आ, गाॾी तयार आ। एहतियात सां वञजांइ ऐं पहुचण शर्त इतला कजां। जी माशा माशाल्लाह। हू तोखे ॻोल्हींदो तो वते ऐं तूं वते तो लिकण जूं जायूं ॻोल्हींदो। लिकंदुसि छो चाची, हींअर दादन खां थियो थो अचां, उन ई त मोकिलियो आहे घर। घर छा लाइ? टकरा लॻो पियो आहे, कंहिं वक्त बि दुश्मन वारदात करे सघे थो। तवल वारदात? हा चाची, डॉक्टर अगवा थियल आहे ऐं मुखालफ़न जो ज़ोर आहे त नूरी ऐं खदीजा वापसि कयो त डॉक्टर खे छॾियऊं। डॉक्टर खे अञा न छॾियऊं? न अञा, मुखालफ़न जे कब्ज़े में आहे। अल्लाह हिफ़ाज़त कंदुसि। मुमकिन आहे त दादन फ़ैसिलो करे वे। कहिड़ो? डॉक्टर एवज़ नूरी ऐं खदीजा जी वापसी। ईअं वरी कीअं कंदो? न त पोइ डॉक्टर खे कुझु बि थी सघे थो। अल्लाह पनाह में रखंदुसि। आमीन। रोज़ तो